मुतक़ी माण्हू हमेशह जेको आहे परहेज़ कंदो आहे। ऐं जेतिरो हिन दुनिया जे अंदरि असां मुतक़ी थींदासीं न, क़बर जो मामिलो ओतिरो जेको अलाह ताला आसान बणाईंदो। ऐं जेतिरा हिन सरज़मीन ते असां गुनाह सादिर थियनि न, मौत ताईं तकलीफ़ जेकी आहे वॾी ईंदी आहे। कंहिं शख़्स जा गुनाह आहिनि पूरा सॼा, थोरा कंहिं शख़्स जा गुनाह आहिनि न, इनखे अलाह ताला दुनिया जे अंदरि जेके तकलीफ़ ॾींदो, पर इनखे मौत जे मथां जेकी आहे, मौत जे वक़्तु इनखे तकलीफ़ न ईंदी, छॾे करे गुनाह थोरा आहिनि। पर कंहिं शख़्स जा गुनाह अञा ज़्यादा आहिनि। हाणे इन शख़्स जी जेकी आहे सकरात जेकी आहे ॾुखी थींदी, सकरात ॾुखी थींदसि। पर कंहिं शख़्स जा गुनाह अञा बि घणा ज़्यादा आहिनि, पोइ इन शख़्स खे क़बर जे अंदरि अज़ाब बि थींदो। अलाह माफ़ करे, जेकॾहिं अञा बि गुनाह वधीक आहिनि, अञा बि गुनाह वधीक आहिनि, पोइ इन शख़्स खे जहन्नम में दाख़िल थियणो पवंदो कुझु टाइम ताईं। अलाह माफ़ करे, जेकॾहिं इस्लाम जे मथां जेको आहे मौत न थियो, कलमे जे मथां मौत न थियो, पोइ हालत कहिड़ी, पोइ त जेको आहे जहन्नम खां निकिरणो ई न पवंदो।